पर जॾहिं नौकरीअ जा ऑर्डर गॾिजी मिलिया त उन खां पोइ अञा वधीक विझड़ाई पैदा थी। उन विझड़ाईअ मां हिक ॿिए जी मिज़ाज जी, तबियत जी, सोच जी ख़बर पई ऐं साॻी सोच वारा हुयासीं तीअं वधीक वेझो थी वियासीं। असांजो इहो माहौल बणिजी वियो त राति जो मानी खाइण खां पोइ क़ासिम केहर ऐं सईद मेमण ईंदा हुया, असां सूमरो ऐं मां, असां चारई दोस्त ॻोठ खां ॿाहिरि वञी वेहंदासीं। नओं ॻोठ में चाचे गुराम जो होटल खुलियो, हुते चांहि बि पीअंदा हुआसीं ऐं पोइ पंहिंजी कचहरी बि शुरू थींदी हुई। कचहरी छा हूंदी हुई? अख़बारुनि में जेको कुझु बि अदबी मवाद छपिबो हो, अदबी ख़बरूं छपिबियूं, उन्हनि ते बहस मुबाहिसो हूंदो हो। जेके नवां रिसाला ईंदा हुआ उन्हनि में जेके जेके दोस्त छपिबा हुआ उन्हनि जे शाइरीअ ते, उन्हनि जे मज़मूननि ते, उन्हनि जे कहाणियुनि ते मुख़्तलिफ़ नमूने सां बहस मुबाहिसा थींदा हुआ ऐं पोइ आख़िर में को न को कंक्लूजन कढी वरी हर को वापसि पंहिंजे घर हलियो वेंदो हो। इन सिलसिले में अॻिते हली असां सां असांजो दोस्त निसार कोकर बि शामिलु थियो ऐं हू बि असांजे ॻोठ घणो ईंदो वेंदो हो। पोइ गॾिजी वरी ॿाहिरि वेंदा हुआसीं। हिकिड़ो त इहो सेशन हूंदो। ॿियो, जीअं मुख़्तियार ॻाल्हि कई त हिक ॿिए सां खिल मज़ाक बि तमामु घणी कंदा हुआसीं। जॾहिं बि असां पाण में मिलंदा हुआसीं त असांजे अंदर में वेठल हिकु नंढड़ो ॿारु, उहो वरी ॿारु शरारत करणु शुरू कंदो हो बग़ैर कंहिं रख रखाव जे, पर उन मज़ाक जो अंदाज़ कंहिंजी दिलि ॾुखाइण न हूंदो। कॾहिं कॾहिं